हाफिज़ रांझण साईं खे जी 10 मिनट खिताब फरमाओ। खुदा खुद ने फरमाया है उन के सीने में सानण वारनि इमाम सगोरी जे तव्हांखे मालूम आहे त महफ़िल मजलिस क़ुरान करीम जे हिफ़्ज़ करण वारनि शागिर्दनि जेको हाफ़िज़ इहसान अली जे मदरसे ऐं जेका निगाह करम रूहानी असांजे साईं मोहतरम क़िबला मुफ्ती आज़म साईं हिदायतुल्लाह जे मदरसे वारनि जे तरफ़ां हीअ सजाई वई आहे। अल्हम्दुलिल्लाह उन में तव्हां सां शरीक थिया आहियूं। हेड़ियूं रहमतूं हेड़ियूं नेमतूं ऐं महिरबानियूं इन क़ुर करीम जे सदके आहिनि। क़ुर करीम जे सदके तव्हां असांखे अल्लाह साईं ज़िंदगी सुहिणी अता फरमाई आहे। क़ुर करीम जे सदके तव्हां असांजे मथां रब दुनिया में बि क़ब्र में बि क़यामत में बि छुटकारो ऐं महिरबानी फरमाईंदो। अल्लाह साईं तव्हां असांजो अचणु क़बूल फरमाए। मूं ज़ईफ़ जो अचणु क़बूल फरमाए। मां साईं खे अर्ज़ु कयां थो त साईं अल्हम्दुलिल्लाह साईं मेहरबान साईं रांझणी साईं चंद मिनट खिताब फरमायो।